नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त खंडो रोड स्टॉप वटि ॻोठ दरिया खान टालपुर में ड्रेनेज जे तलाउ में 3 ॿार ॿुॾी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर सोहो मूजिबि दरिया खान टालपुर में ड्रेनेज जे तलाउ में 3 ॿार ॿुॾी विया। पाड़े वारनि फौरी तौर ते ॿारनि खे गंदे पाणी जे तलाउ मां कढी वरितो। हिकु ॿारु अज़ीज़ होश में अची वियो आहे, जॾहिं त ॿिनि ॿारनि शाहज़ेब ऐं साकिब मशोरीअ खे बेहोशीअ वारी हालत में इस्पताल नियो वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ॻोठ में बरसात जे पाणीअ सां गॾु ड्रेनेज स्कीम जो तलाउ टुटण सबबि वाक़ियो पेश आयो आहे। पब्लिक हेल्थ वारा 4 महीननि खां ग़ाइब आहिनि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त खंडो रोड स्टॉप वटि ॻोठ दरिया खान टालपुर में ड्रेनेज जे तलाउ में 3 ॿार ॿुॾी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर सोहो मूजिबि दरिया खान टालपुर में ड्रेनेज जे तलाउ में 3 ॿार ॿुॾी विया। पाड़े वारनि फौरी तौर ते ॿारनि खे गंदे पाणी जे तलाउ मां कढी वरितो। हिकु ॿारु अज़ीज़ होश में अची वियो आहे, जॾहिं त ॿिनि ॿारनि शाहज़ेब ऐं साकिब मशोरीअ खे बेहोशीअ वारी हालत में इस्पताल नियो वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ॻोठ में बरसात जे पाणीअ सां गॾु ड्रेनेज स्कीम जो तलाउ टुटण सबबि वाक़ियो पेश आयो आहे। पब्लिक हेल्थ वारा 4 महीननि खां ग़ाइब आहिनि।